अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा ये कीअं ठाहिया आहिनि गुल? ये गुल मां ठाहिया। अच्छा, ही छाजे लाइ आहिनि? ये घणे कम में ईंदा आहिनि। ट्रैक्टर जी चाबी जो तूल विहाणे जा गुल आहिनि। अच्छा, हा, अगठ में भी शौक़ सां आणंदा आहिनि। हिन कम में तव्हांखे केतिरो टाइम थियो आहे? हिन में तक़रीबन असांखे 25-30 साल थी विया आहिनि। माशा अल्लाह। माना ये सॼी डिज़ाइनिंग जेका बि आहे या पंहिंजी पाण कंदा आहियो डिज़ाइनिंग वग़ैरह हर शइ? मोतियुनि जी पुआई थी ऐं गुलनि जी डिज़ाइन थी, सेटिंग थी, सॼी पंहिंजो पाण? छा नालो आहे? नालो बख़्त अली आहे। पाण बस्तो कहिड़े ॻोठ जा आहियो? असली सरदार मिठा खान, हाणे शदाद कोट वेठा आहियूं। शदाद ॻोठ यानी यूसी मस्तोई तालके सजावल जोणे जो जा आहियो? जी जी। वॾी महिरबानी, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांजो हुनर ॾाढो वणियो। छो त हीउ हैंडीक्राफ्ट जेको आहे असांजे सिंध जी सूंह आहे ऐं हीअ असांजे कल्चर जो हिकिड़ो हिसो आहे। हीअ जेके गुल आहिनि हीअ आम गुल न आहिनि। हिननि खे मां जेतिरे क़दुरु ॼाणा थो ऐं सुञाणा थो त हीअ हैंडीक्राफ्ट जेको बि कमु आहे उहो असांजी सिंध जी जेका सकाफ़त आहे 5000 साल पुराणी, त उन्हनि जी हिकिड़ी सूंह आहे। ऐं अलाह साईं तव्हांजे हिन पोरे में बरकत विझंदो। अलाह कंदो इनशाला। तव्हां जेको मोबाइल नंबर वग़ैरह अगरि को दोस्त तव्हां सां राब्तो करणु चाहे ऐं हे ठहिराइणु चाहे त उनजे लाइ तव्हां मूंखे पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर पोइ ॿुधायो त मां तव्हांजी पोस्ट अपलोड कयां थो पियो। वॾी महिरबानी। 033 जी जी, हिकिड़ा मिंट।